बचत वो सेविंग कंदा न पंहिंजी सेविंग कनि था तव्हां ते बकायदा सूद था वठो सूद त हराम आहे न साईं साईं हाणे बसि हाणे हराम हराम चई करे तव्हां हराम घटि खाधो आहे असां कहिड़ो हराम खाधो चौधरी निसार साहिब अलाह हुनखे हया थी अञा ताईं गॾनि खे ॻोल्हींदो थो वठे जंहिंजूं 2 लख खलूं त मिलियूं न गोश्त काॾे वियो तव्हां जहिड़नि खाधो आहे 1200 गॾनि जूं खलूं जेके एयरपोर्ट ते मिलियूं 2 लख काॾो आहिनि हिकिड़ो मिंट मां खिली वठां 1200 गॾनि जूं खलूं मिलियूं त हुनजे गोश्त मां बाद में ख़बर पई त कुझु मुख़्तलिफ़ केमिकल्स ठहनि था ॻाल्हि केमिकल्स वग़ैरह ठहंदा आहे जेको मेकअप वेकअप चवंदा हुनजो जेको खलनि में ठहे थो पियो हा मेकअप जो जेको आहे माशाल्लाह पाउडर नथो थिए पाउडर थिए थो या उनखे जेको हणनि था इहो बेसले छा चवनि था हुनखे बहरहाल हराम खाओ था तव्हां व्याज हराम आहे साईं साईं बिल्कुलु आराम आहे बिल्कुलु माना खाईंदो तव्हां बिल्कुलु खाईंदासीं न मुड़ंदा तव्हां जेको बैंक में रखो था उहो इलाही उहो खाओ उहो व्याज न उहो परफेक्ट आहे हा छा चयो मां माशाल्लाह ॾिस उहा सेविंग आहे बाक़ी हाणे हिकिड़े फर्ज़ कयो तव्हां हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां 2 टोक में हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे हे माण्हू फर्ज़ कयो सुभाणे कारो थिए थो या हिन जो को माण्हू जेको आहे सो मारे थो विझे या हिन जो भाउ को अहिड़ो को कमु करे थो विझे त जंहिंमें हिनखे पैसनि जी ज़रूरत आहे तव्हां हुनखे ॾींदो 5 लख रुपया या को मैट ॾींदुसि 5 लख रुपया हथु कढी अचे त जेल में वञे बाबा उते वरी असां जहिड़ा माण्हू जेके आहिनि व्याज हिकिड़े माना उहा हिकिड़ो फ़ाइदो त वठे थो माण्हू हिकिड़ी मजबूरी पंहिंजे पर में चओ था सम्झो था सोशल वर्क करायूं असां वटि सदको वञे इहो नालो जेको आहे असांजे शो में फर्स्ट कॉल आहे ॾिसूं था साईं कंहिंजो ॾिसो को मतां जेको व्याज जी अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु आहे असां सां गॾु थोरो आवाज़ वधाए भाई सऊदी अरब जिद्दा खां हलो साईं थोरो आवाज़ वधा के पवर साहब असांखे आवाज़ नथो अचे थोरो आवाज़ वधाइजो मां शौकत अली लाशरी पियो ॻाल्हायां सऊदी अरब जिद्दा खां सऊदी अरब जिद्दा खां साईं बाबा साईं नालो छा ॿुधायव शौकत अली लाशरी शौकत अली साहब छा हाल आहे ख़ुशि आहियो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह शुक्र आहे तव्हां ॿुधायो छा हाल आहे ठीक ठाक सही आहे जी साईं तव्हां जेको आहे छा था सम्झो व्याज खे हराम आहे हलाल आहे साईं वॾो हराम आहे पोइ असां वटि बि हिकिड़ो बाक़ाइदे हराम खोर वेठो आहे साईं हाणे हाजी साहिब त माफ़ कजो ओ बाबा साईं जी जी तव्हां त हाणे अलाह ख़ैर कयो हूंदो पर खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके पंहिंजो हेॾे विया आहिनि कमाइण असांखो व्याज वठी करे पोइ विया आहिनि उमिरि ते साईं छा चवंदा हिननि लाइ जेके व्याज ॾियनि था शौकत साहब पर तव्हां बि पैसो काथां ठाहियो तव्हां बि केलू सभा में बथो खणी खणी पैसो ठाहियो साईं हाणे इहो त हक़ीक़त आहे ज़ाहिर जी जी मतिलबु ही ग़लति कमु था कनि जेको ही कनि था वरियल व्याजी वारा बिल्कुलु ग़लति आहे थैंक यू सो मच ॾिसो तव्हांखे सऊदी अरब जिद्दा में वेही करे बि माण्हू मलामत कनि था साईं हाणे इहो त साईं त वरियल साहिब जेको आहे साईं जेको आहे सो ॻाल्हि जेको कई पाण भलो माण्हू आहे साईं ऐं बाक़ी असां खोड़ माण्हू जेके विया आहिनि कमाइण जे लाइ चवंदा उमिरि बि कंदासीं कमाईंदासीं असांखो व्याज खणी करे बाक़ाइदे महिनत मज़दूरी था कनि ग़लति था चओ तव्हां मां तव्हांजी हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ न आहियां हिते माण्हू पंहिंजो माल विकिणी मतिलबु मेह मता विकिणी करे माल मता ज़मीनूं विकिणी करे बाबा 10 लख जो वीज़ो हले थो पियो मेल मताला 10 मताला न माल मता इहे जेके तूं चएं थो 10 लख जो वीज़ो हले थो एगामो आहे 10 लख त पंहिंजो ज़मीनूं वग़ैरह विकिणी करे पोइ ट्रैक्टर वेठो आहे हिनजी परफॉर्मेंस ॾाढी लूज़ आहे ऐं वधी बैग वेग तव्हां हथ में छा आहे मतिलबु बकायदा इहो मुंहिंजो ख़्याल छोकिरनि जो बैग आहे पर्स फुरे आया आहियो छा कंहिंखां रस्ते में लेडीज़ पर्स आहे हा सही तव्हांजे चाचे को मुंहिंजो पर्स थो लॻे सोराब मुंहिंजो थो लॻे बाबा हे असांजो पंहिंजो पर्स आहे मुंहिंजो बि आहे अहिड़ो तव्हांजो हूंदो असां लेडीज़ खे माना ॾिसी करे वरी लेडीज़ जो पर्स रखंदा आहियूं लेडीज़ जो पर्स छो इन जे लाइ मथां हुनखे ज़रूरत पए व्याज जी जेकी चेन आहे पूरी गोल्ड जी आहे बिल्कुलु गोल्ड जी आहे बिल्कुलु गोल्ड हिन में जेको इहो आहे इहो बि गोल्ड जो आहे सभु गोल्ड जो आहे हिन में अंदरि पैसनि सां भरियल आहिनि सोन बि आहे मुंडियूं बि आहिनि ओके जंहिंखे जहिड़ी शइ जी ज़रूरत आहे जीअं हाणे तव्हांखे जेको पूरो सारा व्याज कॾहिं बि न खणिजो हिननि जो व्याज उमिरि भर न हलंदो अच्छा हिन में व्याज आहे तव्हांजो ॾिसो न हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हाणे कीअं उमिरि भर कीअं न हलंदो छो न हलंदो तव्हां सही ॾियो न सही इनाम ॾियो हाणे जेके हे नोट असांखे पैसनि खे लेखींदा बि न ईअं 5,000 जा नोट पिया हूंदा आहिनि का ॻाल्हि ई न 5,000 जेकॾहिं तव्हां खां कोई वठे त उन ते तव्हां घणो मार्कअप व्याज घणो वठंदा असांजो बसि साल जो हिकिड़ो रखंदा हूंदो साल जो 6 महीना हुजे 5,000 वठे नथो ॾेई सघे साल ताईं त ₹1 लख असांखे ॾींदो ₹1,00,000 ते ₹1,00,000 बिल्कुलु एतिरो असां वटि हिकिड़ो माण्हू आहे त असां हुनखे चवंदा बाबा तव्हां असांखे मोटाए यार लख ते 5,000 रुपया ॿुधाइनि थी सघनि था उहे बि 5,000 ते ₹1,00,000 व्याज बाबा हिकिड़ो माण्हू तूं अगरि वठे थो तूं ॾे नथो त तुंहिंजे चाचे जा पैसा त न हुया इहो ग़लति आहे इलाही ग़लति आहे असां वटि कॉल आहे ॻाल्हि सदा वठो पर थोरो असां सां बि ॻाल्हाए
अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी केरु आहे असां गॾु इवनिंग कलर्स में? जी मां मारिया थी ॻाल्हायां। मारिया जी अदी झोल खां? जी हा झोल खां। जी बिल्कुलु तयार आहियो तव्हां? जी हा मां तयार आहियां, तव्हां ॿुधायो? ठीकु आहे बस असां बि तयार आहियूं व्याज ॾियण लाइ। ॾिसो न असां वटि जेको व्याज आहे उते बकायदा बैग बि खणी आया हुआ पाण वटि। कहिड़ा हाल आहिनि मारिया तव्हांजा? जी हा मां सारा तयार आहियां, तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। छो ॾिसी रहिया आहियो? जी हा छो ॾिसूं पिया? व्याजी सां ॻाल्हाईंदो? व्याजी त ॻाल्हाइण न था कयूं असां। ॻाल्हाइण ई न खपे बिल्कुलु अब हेॾे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो बा वो बा जी जी ॿुधायो। इहो तव्हां तयार हो त असां बि तयार आहियूं व्याज ॾियण लाइ, घबरायो न। असां वठण वारनि न आहियूं उहे, तव्हां ग़रीबनि जी मदद कयो, तव्हां अहिड़ो कमु छा था कयो? वो बा तव्हां हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मज़दूरी कयो। हिकिड़ी अम्मा हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, नाराज़ न थी। जंहिंखे वोट ॾिना अथव उन खां मदद वठो न, असांखे कहिड़ा तव्हां वोट ॾिना आहिनि बा। Okay, thank you so much for calling. हिकिड़ी ॻाल्हि सुभाणे की माण्हू ग़रीब माण्हुनि जी मजबूरियुनि मां फ़ाइदो वठंदा आहियो तव्हां माण्हू। हा सही वठंदा आहियूं। पोइ हिकिड़ो माण्हू ज़रूरतमंद आहे, तूं फर्ज़ कर सुभाणे तोखे पघार नथी मिले, फर्ज़ कर हिकिड़े क़िस्म जो 2 महीना थी था वञनि 3 महीना, छा कंदे? तव्हां माण्हू जी मजबूरियुनि मां फ़ाइदो था वठो। फ़ाइदो न आहे अमा, हिकिड़ो सहूलियत आहे। सहूलियत आहे तव्हांजी नज़र में असां हिकिड़ी सहूलियत आहे ब्रेक जी। हिकिड़ी ॻाल्हि, बैंक मां व्याज बंदि करायो, असां व्याज बंदि कंदासीं। व्याज जो पाकिस्तान में बंदि थियणु खपे, हर हिकु बैंक में बंदि थियणु खपे ऐं हर हिकु माण्हू वटां बंदि थियणु खपे। तमामु सख़्तु ख़राबु। बिल्कुलु सही था चओ। वॾी महिरबानी, थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। माण्हू असां सहमत आहिनि ऐं ईअं न करणु खपे। तव्हां छा था चओ पहिरां बैंक में माना व्याज? धर्मी ॾिसो सारा हिननि जी तव्हां केॾो माना टेकियो वेठो आहे ईअं लहे सां चए थो हा मां वठंदुसि, क़बर में कहिड़ो मुंहुं खणी वेंदा यार। अब तूं इहो मुंहुं खणी वेंदे, पोइ असां बि इहो मुंहुं खणी वेंदासीं न मतलब पर वरी बि तव्हां ॾिसो थोरो मुंहुं जो फ़र्क़ु ॾिसो। हल मां व्याजी आहियां, मां जेको आहे ख़राबु आहे, मां त बिगड़ियल आहे, मुंहिंजो पोइ चहिरो अहिड़ो चमके छो थो, हेॾे छो चहिरो इहो सड़ियो पियो आहे? न ॾिसो न मसलो इहो आहे जो खुदा जब चए हुस्न देता है नज़ाकत आई जाती है। पैसे सां सभु शइ आहे बा। ये त हक़ीक़त आहे। पैसो जेको आहे न पैसा बोलता है, चवंदा आहिनि उर्दू में हिकिड़ो कलाम आहे कंहिंजो, चए पैसा बोलता है, पैसा बोलता है, पैसा बोलता है। ईअं त पैसे हज़ार मिसालूं जे तव्हां जो त पैसा हथ जी मेर आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, तव्हां शहर जा माण्हू सुहिणा मोर थिया वेठा हो, मिसाल हिकिड़ो ॾियूं था। हाणे ॿाहिराड़ी जो माई असांजे मुंहिंजो चाचे शादी कयो, हाणे ख़ुदा जो कसम छा ॿुधाया सारा साहिबा, छो जिन वठी आया घर में। मुंहिंजो चाचा ख़ुदा जो मार पे को तोखे को जिन वठी चवां भलो उहो शादी बि व्याज खणी कयईं छा? मूं त मां हुनखे चाचे खे ॾिनो व्याज। असां चाचा सोट सभु माना मासा हिक ॿिए खे व्याज ते पैसा ॾींदा हो। उहे मूं वटि सभु घर कनि, माना सॼी उमिरि लही न सघंदो हुनखे व्याज। अच्छा केतिरो तव्हां टाइम ॾींदा आहियो कंहिंखां पैसा? असां 6 महीने जो टाइम ॾींदा। 6 महीने जो टाइम आहे। हा उनमें उहो बि वठंदा हुनखो जेको इंट्रेस्ट आहे 6 महीननि ताईं अगरि ॾेई वियो सही तरीक़े सां त ओके आहे, को त का ॻाल्हि कोन्हे। सभु कुझु खसे वठंदा आहियो? न त पोइ जेको हुनजो आहे आराम सां। माशाअल्लाह।